अस्सलाम वालेकुम। अॼु आहे 27 मार्च वेनसडे ऐं सुबुह जा थिया आहिनि 10:15। ॾाढी थधिड़ी प्यारी प्यारी हवा थी लॻे माशाल्लाह। ऐं अंदरि घर जे अंदरि गर्मी आहे, ॿाहिरि ही जेको मौसम इलाही ख़ुशगवार आहे। घर जी सफ़ाई थी चुकी आहे ऐं ज़हरा जेको थांव थी धोए। ऐं असां जेको 3 ॾींहंनि खां हिकिड़े वॾे ॼंग जहिड़े शॉपर में जमा पिया कयूं पन, फाइनली अॼु उहो एॾो भरिजी वियो जो असां हुनखे टाइटली बंदि करे ऐं कचिरे वारे खे ॾिनोसीं त खणी वञे। हस्बे आदत मां हिते बीठी आहियां, हिते कचिरो कढंदी थी रहां, पीलियूं कख पन। ऐं जेकॾहिं अञा हिननि कुंडनि मां कढूं त अञा इलाही पन थी वेंदा। बहरहाल अगरि ॿारनि खेॾणु चाहियो पननि सां त मां हितां कुंडनि मां कढी हिननि खे जमा करे ॾींदमि। सो हीअ सूरत हाल प्लांट्स जो इहो हाल अहवाल आहे। माशाल्लाह रोज़ नई ग्रोथ आहे त दिलि ख़ुशि थी थिए। नवां नवां ताज़ा सुहिणा सावा पन ॾिसी मज़ो थो अचे ॾाढो। सो अलाह कंदो ते प्लांट्स ईअं सदाईं सावा हुजनि त जीअं असांजूं अखियूं थधियूं थींदियूं रहनि। असांजूं यानी मुंहिंजूं ऐं शायदि तव्हां मां किन जूं जिन सां मां शेयर थी कयां। बाक़ी मुंहिंजे घर में कंहिंखे बि इहा दिलचस्पी न आहे त सुबुह सुबुह असां अची हिन प्लांट्स जो कोई हाल अहवाल वठे या इन्हनि खे ॾिसे। कंहिंखे टाइम ई न आहे, सभु मसरूफ़ आहे। ऐं मां वांदी आहियां, इन करे मां हिननि खे बि पालियां थी वेठी, हिननि जो बि ख़्यालु थी रखां। सो सुबुह खां इलाही कमु कयो आहे। कल्ह जेको हिकिड़ो बोरो हुयो वॾो ओतिरो कपिड़नि जो पैक पई कयां त उहो अॼु मां फाइनल करे उन में जेको विझिणो विझी ॿधी रखियमि। ऐं उनखां सवाइ छो त उन में इलाही सारा चैरिटी जा बि कपिड़ा हुया, हितां पाड़े मां कोई ॾेई वियो ॿारनि जा वॾनि जा, त उहे बि विधमि उन में। ऐं ॿियनि शादियुनि जा कपिड़ा ऑलरेडी मां उन में विझी चुकी आहियां। कुझु असां कढियासीं सुराणे मां, उहे बि हुन में विधासीं। सो इहो सिलसिलो हलंदो रहंदो आहे। ऐं मां ईद खां पहिरियों त जेको बि घणो कुझु चैरिटी जो या ॾियणु वठण जो या एक्स्ट्रा आहे उहो त मोकिले छॾींदमि। बाक़ी ईद खां पोइ इनशाला जॾहिं मां वेंदमि त पर्सनली जेके मूंखे गिफ्ट्स ॾियणा आहिनि फैमिली खे या फ्रेंड्स खे, कुझु न कुझु वठी वेंदी आहियां त उहे मां पाण खणी वेंदमि। त सुबुह खां इन कम में मां इलाही बिज़ी हुयमि। ऐं ॿियो हमेशह वांगुरु खीर मां मलाई कढी खीर जूं देॻड़ियूं ख़ाली कयूं, उन्हनि खे बॉइल करे छॾियो सवेर 8 बजे। त जीअं 8 बजे मुंहिंजे लाइ सवेर आहे, न त हूअं थोरो स्लो बि कमु कबो आहे त का ॻाल्हि न आहे। ऐं कल्ह मां फिलिंग ठाही हुई स्प्रिंग रोल्स जी, पर मूंखे टाइम न मिलियो ऐं असांजो अचानक बाज़ारि वञण जो प्लान ठही वियो। ऐं जेको मुंहिंजो रेस्ट जो टाइम हो उहो मां विधो बाज़ारि ऐं शॉपिंग जे चकर में इस्तेमालु कयो। त पोइ मां थकिजी पियमि ॾाढी। रोल मां न ठाहे सघी हुयमि त अॼु मुंहिंजी प्रायोरिटी आहे त पहिरीं मां रोल ठाहे छॾियां, छो त फिलिंग ठही पई आहे त बसि कल्ह खां पई आहे त वधीक घणा ॾींहं हुनखे मां न रखंदमि। इहो कमु करिणो आहे। सो जीअं ई ज़हरा वेंदी तीअं मां पंहिंजो इहो कमु शुरू कंदमि इंशाअल्लाह। सो हिन महिल ताईं जी इहा प्रोग्रेस आहे, इहो कमु आहे, इहो हाल अहवाल आहे जेको मां तव्हां सां शेयर थी कयां। ऐं बेंचिस जी पेंटिंग अञा ताईं मुंहिंजी लिस्ट ते आहे, इन्हनि खे मां छॾींदमि कोन, फाइनली पेंट कंदमि। ऐं हीअ कुनियूं बि मूंखे पेंट करणी हुयूं त इहे बि ईअं ई पयूं आहिनि। मां फ़िलहालु हिननि जो इहो यूज़ कयो आहे त हिननि जो नंढिड़ो स्टैंड ठाहे हिन जे मथां मां रंगीन पथर रखी छॾिया आहिनि जेके मिटीअ में थोरा डल थी विया आहिनि। बहरहाल इहो थींदो रहंदो, मिटी आहे हर वक़्तु, अल्हम्दुलिल्लाह आहे। इन जो बि को न को त अलाह से छा चवंदा आहिनि सबबु ठाहियो हूंदो, को भलाई ठाही हूंदी इन जी बि, इन डस्ट जी बि जेका उॾरे थी। का बि शइ बेसबबु न आहे, इन जो बि को न को सबबु हूंदो ज़रूरु। सो इंशाअल्लाह अॼु प्लांट्स खे पाणी बि ॾींदमि। प्लैनिंग इहा रोल ठाहिणा आहिनि, प्लांट्स खे पाणी ॾियणो आहे यानी एक्स्ट्रा कम में। ऐं ॿारनि जा जेके कपिड़ा सिबिया आहिनि उन्हनि जा काज बटण कंप्लीट करिणा आहिनि त जीअं इहो मुंहिंजो सिलसिलो ख़तमु थिए त मां वरी कुझु ॿियो घर जी डेकोरेशन जो ईद जे सिलसिले में कुझु शुरू करे सघां। 11:15 थिया आहिनि ऐं मां स्टार्ट कयां थी हिते रोल ठाहिणु। ऐं लही ठाही आहे अटे जी, पटियूं आहिनि अलाए घणियूं आहिनि, आइडिया न आहे मूंखे। ऐं मां हाणे पखो बंदि करे चुकी आहियां, छो त इहो ज़रूरी आहे त हिकु समोसा या रोल जॾहिं बि ठाहियूं त पटियूं न त ड्राई थी वेंदियूं आहिनि, त इन्हनि खे सॉफ्ट रखण जे लाइ ज़रूरी आहे त पखो बंदि हुजे। सो थोरी देरि गर्मी बर्दाश्त करणी पवंदी जीअं मां पंहिंजो कमु प्रॉपरली करे सघां। सो काफ़ी आहिनि, ॾिसां घणा था ठहनि। ऐं स्टार्ट कयां थी हिते। माशाल्लाह हे 9 रोल ठहिया ऐं हे कुझु फिलिंग बची आहे जंहिंखे मां शाम वारे खाधे में इस्तेमालु कंदमि। कीअं कंदमि उहो पोइ तव्हां सां शेयर कंदमि, छो त हिन में सब्जियूं आहिनि, इलाही सारो चिकन आहे त ॾाढो, ऐं ज़ाइको बि ज़बरदस्तु अथसि। त हाणे हे वेंदा फ्रीज़र में रोल, ऐं हे फिलिंग वेंदी फ्रिज में, शाम जो उनजो इस्तेमालु थींदो।
कूंडनि खे पाणी बि ॾेई आयमि, शुक्र अलाह जो। सभिनी खे त न ॾिनमि, जेके थोरियूं नंढियूं आहिनि ऐं जिन खे तकड़ी ज़रूरत हुई उन्हनि सभिनी खे पाणी ॾेई आयमि। सो हाणे 11:30 थिया आहिनि पूरा ऐं मां रेस्ट करण जे लाइ अची वई आहियां। कमु करण जो मूड नथो थिए, ॾिसां थी अगरि निंड अची वई त सुम्ही पवंदमि, न आई त थोरी देरि आराम करे कुझु वीडियोज़ ॾिसी, कुझु कमेंट्स पढ़ी, कुझु मैसेजिस जा जवाब ॾेई ऐं पोइ वापसि उथी वेंदमि। सो ॾिसूं था, रेस्ट टाइम खां पोइ वरी मिलूं था। 1 थियण वारो आहे, 1 में कुझु मिंट आहिनि ऐं मां काफ़ी देरि रेस्ट करण खां पोइ उथी आयमि। ऐं जेॾी महिल मां लेटी पई हुअमि उन महिल मुंहिंजी भेण जो मैसेज आयो त कंहिंजी रिक्वेस्ट आई आहे हेल्प जी। कंहिंजी छोकिरी भाउ भेण जी शादी आहे, मतिलबु धीउ पुट जी गॾु था कराइनि। सो उन्हनि खे कुझु हेल्प खपे ऐं जेको बि ॾेई सघो। माना हुते गुरबत जी एतिरी इंतिहा आहे जो हुननि वीचारनि जी का डिमांड कोन्हे का। सो इनशाला कपिड़ा त पिया आहिनि मां वटि काफ़ी सारा, जेको थी सघियो कंदासीं। त मां उन चकर में सची ॻाल्हि इहा त जॾहिं बि को अहिड़े क़िस्म जो ईंदो आहे न ॻाल्हि साम्हूं, त मां इलाही एक्साइटेड थी वेंदी आहियां। पोइ मुंहिंजो दिमाग़ु उन लाइन ते हलणु शुरू थी वेंदो आहे त छा छा पॉसिबिलिटी आहे ऐं छा छा मां करे थी सघां। त उन में इलाही देरि उहो ई सोचींदी रहियमि, प्लैनिंग कंदी रहियमि। त मां ॾिसां थी कुझु 1-2 माण्हुनि खे बि रिक्वेस्ट कंदमि, अगरि कोई हेल्प करे सघंदो त वाह वाह थी वेंदी। सो इहा आहे सूरत हाल। फ़िलहालु मोटर हलाए आई आहियां टांकी भरिजे ऐं अॻो पाणी ॾिनमि प्लांट्स खे, त जेको बाल्टीअ में पियल हो बसि उहो ई ॾेई आई हुयमि। सो हाणे मां हिते आहियां बिज़ी कुझु देरि जे लाइ। थांव अंदरि करण खां पोइ मां हे 4 नंढा नंढा पटाटा धोई हिन में रखिया आहिनि। जॾहिं ईंदी गैस त असां हिनखे बॉइल कंदासीं। हिन महिल 1:30 थी वियो आहे ऐं सुराण बि अची वई आहे। असां नमाज़ पढ़ंदासीं, उन खां पोइ जेको बि कमुकारु कंदासीं कुझु न कुझु ऐं वेट कंदासीं। जीअं ई गैस ईंदी त असांजी बैटरी बि चार्ज थी वेंदी ऐं असां कमु करणु शुरू कंदासीं इंशाअल्लाह। ऐं जेको चिकन बचियो हो उहो मां हिननि पटाटनि सां मिलाए करे कटलेट्स ठाहींदमि, त उहो चिकन बि यूज़ थी वेंदो, जेका फिलिंग हुई, ऐं उन सां गॾु चांवर पचाईंदासीं। 4:30 थिया आहिनि, नमाज़ पढ़ी मां ई सुभाणे ॿाहिरि वियासीं। त सुभाणे खे स्कूल जे लाइ कुझु खपे पियो, हिकिड़ो स्पीकर क्लास में ॿारनि खे लिसनिंग कराइण जे लाइ, त उहो वरितोसीं। ऐं हे असां बेकरी था कुझु कयूं, निमको रोल, हिकिड़ो टाइनी केक, इहो वठी आयासीं। ऐं गैस अची चुकी आहे त मां अचण सां पहिरियों हिते खीर रखियो आहे कढ़ण जे लाइ ऐं हिते पटाटा रखिया बॉइल थियण जे लाइ। सो कमु शुरू, गैस अची वई माना असां बि हाणे एक्टिव आहियूं। ऐं जेको आरामु करणु हो उहो टाइम मां ॿाहिरि ख़र्चु करे आयमि। 5:15 थिया आहिनि, हाणे आज़ान अची रही आहे परे खां। पटाटा बॉइल थी विया, खीर कढ़ी वियो, पाणी बॉइल थी वियो आहे ऐं सुराण पचाए थी कंहिं क़िस्म जो चिकन। उन जे लाइ इहे मिर्च कटिया अथई, माशाल्लाह टमाटर कटिया अथई, चांवर बि ॼाया आहिनि। ऐं चांवरनि जो मां इहो सोचियो आहे त जेको चिकन जो सुबुह मसालो बचियो हो, जेका फिलिंग, उहे हिननि चांवरनि खे बॉइल करे फ्राइड राइस ठाहे छॾींदमि। ऐं पटाटनि जूं टिकियूं जेके हूंदियूं उहे सिंपल पटाटनि जूं हूंदियूं, प्लस जेको आहे सुराण हे चिकन थी पचाए त इहो बि असांखे राति जी मानी में हूंदो। ऐं फ्रूट में कटिबो हिंदाणो, हाणे किथे हिंदाणो चवंदा आहियूं, किथे छाहीं चवंदा आहियूं, वाटरमेलन। हीअ आयत जो तर्जुमो तव्हां सां शेयर कयां थी। सूरतुल मुतफ़िफ़ीन आयत नंबर 1 ऐं 2 हिननि जो तर्जुमो आहे। हिन में हिन आयत खां पहिरियों अलाह साईं क़यामत जे ॾींहं जो ज़िक्र कयो आहे त उहो ॾींहुं ज़रूरु ईंदो, उन ॾींहुं छा छा थींदो उहो डिटेल में ज़िक्र आहे। ऐं हिननि आयतुनि में अलाह साईं फरमाए थो त तौर ऐं माप में उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ वैल आहे। वैल माना वॾी मुसीबत, वॾी तकलीफ़, वॾो अज़ाब। असां पाण सिंधीअ में चवंदा आहियूं न वेल थी वियो, वेल में पिया आहियूं, ठीकु आहे। सो अलाह साईं चए थो त तौर ऐं माप में उन्हनि घटि करे ॾींदड़नि लाइ वैल आहे। जॾहिं पाण लाइ माण्हूअ खां मापे वठंदा आहिनि त बिल्कुलु पूरो करे वठंदा आहिनि, ऐं जॾहिं उन्हनि खे मापे ॾींदा आहिनि या खेनि तोरे ॾींदा आहिनि त घटाए ॾींदा आहिनि। ॾिसो त इहो थी रहियो आहे, इहो हले पियो, इहो ई सभु कुझु थिए पियो। धोखो, बेईमानी ऐं तौर ऐं माप में कमी। अलाह साईं उन्हनि जे लाइ वॾे अज़ाब जो ऐलान कयो आहे, उन्हनि खे ख़बरदार कयो आहे, उन्हनि खे डिॼारियो आहे त जेके माप ऐं तौर में कमी था कनि, क़यामत जे ॾींहुं उन्हनि जे लाइ वॾो वैल हूंदो, वॾो अज़ाब हूंदो। यानी पंहिंजे लाइ त तव्हांखे पूरो खपे ऐं ॿिए जे लाइ तव्हांखे जॾहिं ॾियो था कंहिंखे
त माप ऐं तोर में कमी था कयूं। त हाणे इहो सिर्फ़ु इहो न आहे त भई खीर वारो दुकान वारो या को वॾे सौदे वारो कंहिं वॾे स्टोर वारो, बल्कि असां आम माण्हू बि जेके पंहिंजे घर में को नंढिड़ो कारोबार था कयूं, कुझु पचाए सेल था कयूं, कुझु ठाहे सेल था कयूं, कुझु सिबी सेल था कयूं, त उन में जेकॾहिं बेईमानी आहे, उन में जेकॾहिं असां ईमानदारी सां कमु नथा कयूं त उहो अज़ाब त मिलणो आहे हर हाल में। तंहिंजे करे कंहिं बि क़िस्म जे ॾियण वठण में, चाहे उहो वापारु आहे का उधर सोधर आहे, कोई बि ॾियणु वठणु आहे, तोर हे माप हे, उन में पूरो इंसाफ़ु करिणो आहे। जहिड़ो पंहिंजे लाइ चाहियूं था ओड़ो ई ॿियनि जे लाइ हुजे। जे ईअं नथो कजे त वॾो अज़ाबु आहे उन जे लाइ, क़यामत जे ॾींहुं अलाह साईं ख़बरदार कयो आहे। ऐं ईअं ई मूंखे हिकिड़ो वाक़ियो थो यादि अचे त हिकिड़ो को ॻोठाणो शख़्स हूंदो, मखणु खणी शहर में विकिणणु ईंदो हुयो। पोइ उन मखण जे बदिले में उन खां पंहिंजो दुकान वारे खां खंडु वठंदो हो। हिकिड़े ॾींहुं दुकान वारो छा कयो जो हिकिड़े ॾींहुं सोचियईं त मां हिन जो मखणु तोरियां त सही, मूं छा कंदो, हिकु पासे रखंदो मखणु, ॿिए पासे हुन खंडु तोरे ॾींदो। हिकिड़े ॾींहुं हुन मखणु तोरियो त किलो खां घटि निकितो। जॾहिं जो मखण वारो आयो ॿिए दफ़े त उनजी ॾाढी बेइज़ती कयईं त तूं बेईमान आहे, कूड़ो आहे, ऐं तूं मूंखां पूरा मखण जा पैसा पूरा थो वठे ऐं तूं मूंखे ॾे घटि थो। सो 1 किलो जा पैसा थो वठी वञे, मूंखे मखणु घटि थो ॾे। हुन चयो साईं मूंखे त न ताराज़ी आहे, न वट आहिनि, न मूंखे माप तोरे ईंदी आहे। पंहिंजो मां जेको आहे जेतिरो तव्हां असांखे खंडु ॾींदा आहियो उन जे बराबरि असां मखणु मापे तव्हांखे ॾींदा आहियूं। असां पंहिंजी तरफ़ां त काई कमी न कई आहे, असां तव्हांजे खंड जे बराबरि मखणु मापींदा आहियूं। सो उहो ॾाढो शख़्स शर्मिंदो थियो, छो त उहो हुन खां 1 किलो खंडु जेतिरो मखणु वठी खंडु किलो खां घटि ॾींदो हो। त पोइ हुन शख़्स खे त ख़बर न ई त मूंखे धोखो थो ॾे, बेईमानी थो करे। त उन मखण जे पंहिंजो खंडु जेतिरो मखणु मापे तोरे उनखे ॾींदा हुआ। सो ईअं थींदो रहंदो आहे दुनिया में, त माण्हू बेईमानी कंदो आहे, पंहिंजे लाइ चाहींदो आहे त मूंखे सभु सही मिले, पूरो मिले, घटि न हुजे, ऐं ॿिए जे लाइ जॾहिं कंदो त पोइ उनखे माप तोर में घटिताई करे ॾींदो। ऐं अलाह साईं वॾो अज़ाब उन्हनि जे लाइ ऐलान कयो आहे, वॾी सज़ा उन्हनि जे लाइ मुक़ररु आहे। त असांखे इन खां बचणु घुरिजे। चाहे नंढिड़ो बिज़नेस आहे असांजो, को वॾो असांजो वापारु आहे, को दुकानु आहे, को असांजो कुझु बि आहे कारोबार, त असांखे उन में इंतिहाई एहतियात जी ज़रूरत आहे ॾियण ऐं वठण में। सो असांजो किचन टाइम शुरू आहे। सुराणे ते पचाईंदी चिकन। सुराणे जो नालो त ॿुधाए। ऑस्ट्रेलियन पेपर चिकन। ऐं पेपर जेके आहिनि सावा ॻाढ़ा वाह जा अथसि। सो बहरहाल त हिते सुराणी पचाईंदी ऐं मां ॿिए चुल्हे ते चांवर पचाइणु शुरू थी कयां। छो त बॉइल करणा आहिनि मूंखे, गॾिजी कमु कंदासीं त इन टाइम थी वेंदो आहे माशाल्लाह। कटलेट्स पचनि था, हिते चिकन बि तयारु थो थिए ऐं हिते मां चांवर पचाए चुकी आहियां। अॼु हिन में अंडो न आहे, मां येलो कलर विझी अंडो विझंदी आहियां त थोरो हुन में कलर अची वेंदो आहे, भाॼियूं बि फ्रेश हूंदियूं आहिनि। पर हे भाॼियूं जीअं त हिन में थोरी पकियल हुयूं, पर चांवरनि जो टेस्ट वाह जो थियो आहे। छा मतिलबु? न अॼु अंडा कोन। सो सुराण अलॻि सां नंढड़ी प्लेट खणंदी आहे, पोइ इहे कचिरो कढंदी आहे चांवरनि में। अंडा एग फ्राइड राइस जॾहिं बि हूंदा आहिनि। त अॼु अंडो न विधो आहे त अॼु अॼु मूंखे चांवर साफ़ु न करणा पवंदा। पोइ ईअं थींदो रहंदो आहे। हे पची वेंदा, 3 ॿिया आहिनि उहे पचाईंदमि। त डिनर ऑलमोस्ट रेडी आहे। सुराण हिते पंहिंजे फाइनल टेस्ट थी ॾे ॿोड़ खे। फ्राए थींदो, बिल्कुलु फ्राए थींदो ऐं पोइ हिन में ढेर सारा मिर्च पवंदा। सो कम जो सिलसिलो जारी आहे। मां कटलेट्स फ्राए करे आहिनि ऐं चांवर बि तयारु आहिनि। सुराण जो ॿोड़ बि बसि फाइनल थो थिए। ऐं हाणे जेको आहे सुराण कटींदी फ्रूट। असां जेको ॿाहिरि वियासीं त असल में सुराण खे पई चपल खपे स्कूल जे लाइ, त उन त वरिती, हीअ मां वरिती। हीअ मुंहिंजे टाइप जी आहे, अहिड़े क़िस्म जी मां पाईंदी आहियां, कंफर्टेबल। त इहा चपल मां वरिती, इहा मिली 2800। ऐं हीअ वरिती सुराण। मां इहा विसरी वियमि तव्हां सां जुतियूं शेयर करणु, सो उहे शेयर करे थी छॾियां। सुराण हीअ वरिती, बिल्कुलु फ्लैट ऐं ॾाढी प्यारी आहे, मूंखे वणी इलाही, पाइण में बि पेर में बि ठहे थी। हीअ मिली 2200, 2200 जी जुती। सो इहो थियो। हाणे बसि व्लॉग मां जेको एंड करण वारी आहियां। हे आहे मज़ेदार सुराण जे तरफ़ां अलाए कहिड़ो चिली चिकन, मलेशियन ऑस्ट्रेलियन चिली चिकन, पेपर चिकन। अच्छा भाई
सो बसि इहे तयारियुनि 2 शयूं इहे तयारियुनि 3 शइ जेका आहे चांवर आहे ऐं चौथी शइ जेका आहे हाणे कटबो आहे हिंदाणो सॻुड़ो। सो बसि इहो आख़िरी कमु आहे, उनखां पोइ असां बिल्कुलु तयारु हूंदासीं नमाज़ पढ़ण जे लाइ। ऐं तव्हांखां मां हिन ब्लॉग मां मोकिलाईंदमि सॼो ॾींहुं जीअं बि गुज़रियो तव्हां सां शेयर कयो मां। ऐं मुंहिंजे तरफ़ां खोड़ सारियूं दुआऊं, खोड़ सारो प्यार, ख़ुशि हुजो, आबाद हुजो। इंशाअल्लाह असां सुभाणे वारे ब्लॉग में वरी मिलंदासीं। सुभाणे ताईं अल्लाह वाही।